वालेकुम दोस्तों, पाण प्रोफेसर यामीन खान जमाली सां गॾु मौजूदु आहियूं। अल्लाह साईं खे सिहत जे। चंद ॾींहं अॻु में साईं खे तकलीफ़ थी ऐं साईं सेवण में NICVD में जेको आहे सो हुते एडमिट थियो हंगामी बुनियाद ते। यकीन हिकिड़ी बहितरीनु सहूलियतूं आहिनि ऐं यकीनन साईं जा कुझु तासरात आहिनि ऐं असांजी इहा डिमांड आहे त दादू में बि जेको आहे सो NICVD जो हिकिड़ो यूनिट खोलणु खपे। ॿियो चेस्ट पेन जो बि हिकिड़ो अलॻि सां यूनिट आहे जेके मुख़्तलिफ़ शहरनि में हलनि पिया। साईं छा था चओ? साईं अस्सलाम वालेकुम। साईं कुझु ॾींहं पहिरीं मूंखे हार्ट जी तकलीफ़ थी ऐं मां NICVD सेवण वियुसि। उते जेको कुझु मूं ऑब्ज़र्व कयो ॾिठो उन में मेजॉरिटी जेका हुई उहा ग़रीब पेशेंट जी हुई। पर सच इहो आहे त हर ग़रीब अमीर हर कंहिंजी केयर एॾी पई थिए ज़बरदस्त। मां त चवंदुसि अहिड़ा ॿिया बि इदारा जेके थियणु खपनि दादू में बि। पर साईं मां हुते जॾहिं NICVD में हुयुसि सेवण वारे में त हर ग़रीब अमीर जी साॻे तरीक़े सां ट्रीटमेंट। ॿियनि लफ़्ज़नि में मां खणी ईअं चवां त मुंहिंजी वाक़फ़त या तालुकात जे करे मां ॼण उते थोरो स्पेशल हुयुसि। पर हिकिड़ो जेको आहे पेशेंट आयो, ग़रीब पेशेंट हुयो जेको हुनखे मूंखां वधीक इमरजेंसी, त पहिरियों हुनखे खणी विया। त पेरियारिटी जेका आहे उहा का माण्हूअ खे न आहे। हुन NICVD में पेरियारिटी माण्हूअ खे न आहे, पेरियारिटी केस खे आहे। त केस केतिरो सीवियर आहे। जेकॾहिं को सीवियर केस आहे त उनखे जेको आहे सो प्राइमरी जेको आहे सो हैसियत उनखे आहे ऐं ॿियनि खे सेकेंडरी, माना केस ते ॾिसी करे था कनि। मां सच त हक़ीक़त इहा अथव त मां चवंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेकॾहिं सिंध जे अंदरि को बहितरीनु का यूनिट आहे NICVD आहे, ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां केयर, हुतां जो इंतिहाई अमलो कोऑपरेटिव, डॉक्टर्स खां वठी लोअर स्टाफ वार्ड बॉय ताईं इंतिहाई सफ़ाई सुथराई हर लिहाज़ खां। पर हिकिड़ी शइ जेका मां ख़ासि करे असांजे दादू जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खां मां इहा डिमांड कंदुसि, बल्कि सिंध गवर्नमेंट खां बि, त दादू एॾो सारो वॾो शहर आहे, दादूअ खे अहिड़ो यूनिट जेको आहे सो लाज़मी ॾिनो वञे। ऐं साईं रफ़ीक अहमद जमल साहिबु ऐं साईं पीर मुजीब रहमान साहिबु, उन्हनि खां मां चवंदुसि दादूअ जे लाइ कुझु कमु कयो, दादूअ खे अहिड़ी शइ ॾियो। कॾहिं कॾहिं के अहिड़ा एमरजेंसी जा केस था थियनि त माण्हू असां पहुची नथा सघनि टाइमली, ऐं पोइ शायदि हयाती ज़िंदगी त अलाह जे हथ आहे, पर असां पंहिंजे हिसाब सां कोशिशि वठूं। वॾियूं महिरबानियूं। पाकिस्तान ज़िंदाबाद। पाकिस्तान ज़िंदाबाद।